निगरान हुकूमत पारां तेल जे क़ीमतुनि में वाध खां पोइ पेट्रोल ऐं डीज़ल जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे ट्रिपल सेंचुरी हणी वयूं आहिनि। पेट्रोल 14 रुपया वधण खां पोइ 306 रुपया, जॾहिं त डीज़ल 18 रुपया फ़ी लीटर वधण खां पोइ 312 रुपया फ़ी लीटर ऐं कुझु पैसा थी वई आहे। यकीनन तेल जे क़ीमतुनि में वाध खां पोइ महांगाई जो वधीक तूफ़ान ईंदो। महांगाई जो सतियल आवाम इन फ़ैसिले खे कीअं पियो ॾिसे, अचो हिते मौजूदु ट्रांसपोर्टरनि ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। निगरान हुकूमत इहो जेको क़दम खयो आहे त ग़रीब आवाम खे सफ़ा घुटे मारण जी कहाणी लॻी पई आहे। हिन वक़्तु इंसान जो जेके पघारूं उहे वञनि थियूं सालनि खां पोइ वधण लाइ, ऐं हिन वक़्तु जेके पेट्रोल जूं क़ीमतूं वधनि थियूं पियूं, हर महीने रेट वधनि था, हर महीने रेट वधनि था पिया। हाणे 300 रुपये में बि लीटर कोन मिलियो आहे, 312 रुपया 13 रुपया वञी लीटर पहुतो आहे। बाइक में तेल विझण लाइ परेशान आहियूं, बाइकूं बीहारियूं असां पंधु घुमूं। सर ग़रीब माण्हूअ जे कमाईअ खे ॾिठो वञे त हू महाना जेको आहे त 12 खां 15 हज़ार रुपया कमाए थो पियो। 12-15 हज़ार जे कमाइण में हू बिजली जा बिल भरे, या गाॾी में पेट्रोल विझराए, या बच्चनि जे इलाज लाइ ख़र्चु करे, या उन खां अलावा पंहिंजे राशन ऐं हुन ते ख़र्चु करे 15 हज़ारनि जी एवरेज मां छा थो थी सघे पियो। आला अख़्तियारनि खे इहो अर्ज़ु आहे त जे महिरबानी कयो जंहिंखे फ्री पेट्रोल ॾिनो थो वञे या उन खां अलावा फ्री बिजली जा यूनिट था ॾिना वञनि, उहे ख़तमु करे ग़रीब आवाम ते इस्तेमालु कया वञनि। गुज़र सफ़र इहो ई थींदो, ॾिसो था ग़रीब खां ग़रीब थींदो वेंदो ऐं अमीर खां वधीक हे पैसा वठी जेको आहे सो पेट्रोल वधायूं, बिजली जा बिल वधायूं, हाणे ग़रीब जी चेल पंहिंजी खाइण लाइ कुझु बि कान्हे को माण्हू न वटि। सही आहे, महांगाई त वधी वई आहे। तव्हां ॾिसो था पिया हुकुमदार जेके असांजा आहिनि, जेके उहो त पंहिंजे एसिन बेसिन में वेठा आहियूं। ग़रीब आवाम काॾे वञूं, असां अॼु परेशान लॻा पिया आहियूं। पेट्रोल लाइ पैसा न आहिनि, असां वटि काॾे वञूं। असां भई ग़रीब माण्हू आहिनि, मिड़े पेट्रोल कुझु विझरायूं था, कुझु नथा विझरायूं, पंधु था वञूं, काॾे था वञूं। हालांकि ईअं न आहे, बहरहाल गवर्नमेंट आहे चवंदा जंहिंजे हथ में ॾोही दोज़ कंदो सोई। बहरहाल जेको आहे ग़रीब पीसजी वियो आहे, ग़रीब जो सफ़ेद पोश बि हाणे जेको आहे माना पीसजी वियो आहे। जॾहिं तेल जी क़ीमत वधंदी आहे या डीज़ल जी वधंदी आहे त ऑटोमेटिकली हर शइ जी जेका आहे न कास्ट वधी वेंदी आहे। ॾिसो था त हालात इहे लॻा पिया आहिनि त गवर्नमेंट जेका आहे न मिनिमम वेजिस बि कोन थी वधाए। आवाम खे काई सहूलियत कोन्हे। हर शइ जो जेको आहे न रेट जेको आहे मुंसलिक माण्हू कयो थो वञे तेल जे अघनि सां। त असां इहा वधि खां वधि अपील कंदा गवर्नमेंट खे त जेके आम माण्हू खे रिलीफ ॾिनो वञे या अहिड़ी का सब्सिडी ॾिनी वञे जंहिंखे मिले। तव्हां बि ॿिया ॾिसो फॉरेन में जेके मुल्क आहिनि उन्हनि में जेका आहे न एतिरो तेलनि जा अघ न आहिनि, उते बि उहो जेको आहे न आलमी मंडीअ में परचेसिंग थिए थी। कैमरामैन रज़ाक सोलंकीअ सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।